ॾाहिरके जे असिस्टेंट कमिश्नर माड़ी पेट्रोलियम कंपनी खे मुतबादिल ज़मीन ते ड्रिलिंग जी इजाज़त ॾेई छॾी आहे। असिस्टेंट कमिश्नर रिज़वान नज़ीर ॿुधायो त हाजी दादन खान महर ऐं हज़ार खान महर जो माड़ी पेट्रोलियम सां ज़मीन जे मामले ते तकरार हलंदड़ हो, जंहिंखे हल करायो वियो आहे। मुख़्तियार कार ॾाहिरकी अशरफ विताफ़ी जो चवणु हो त मुल्की मफ़ादनि ख़ातिर ॿिन्ही धुरियुनि खे घुराए मामिलो निबेरे मुतबादिल ज़मीन ॾिनी वई आहे। तकरारी ज़मीन ते को कमु नाहे थियो। ये जेका मुतनाज़ा जॻह आहे जंहिंजा ॿई खातेदार दावेदार आहिनि, उन्हनि जे लाइ असां सर्वे डिपार्टमेंट खे बि लिखियो आहे। ॿिन्हिनि धुरियुनि खे AC साहब वटि कॉल कयोसीं। उन में माड़ी गैस कंपनी बि हुई। उन्हनि उते ॿिन्हिनि धुरियुनि आमादा थी त जिते मिल्कियत ज़ाहिर थींदी कानूनी हवाले सां जंहिंजी हूंदी, माड़ी गैस कंपनी खे असां उन्हनि खे ओनरशिप लिखी ॾींदासीं। पोइ कंपनी फर्दर उन्हनि खे जेका बि कंपनसेशन आहे या मुख़्तलिफ़ मराहत आहिनि उन्हनि खे मिलंदियूं। उन्हनि चयो त तकरार ज़मीन बाबति मामला तइ करे फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk